जो मालिया ना अहले असांजो मालिया इन मुझे चमन जो छाती दो बद दो कजे हथ में बाग रहो बद दो कजे हथ में बाग रहो मासूम बनने जो छाती दो गुलन जी गाल कई नू खार 100,000 मिलिया शहर दियां शहदाद कोटवासी गुलन बूटन जी खुशबू खां त कासिर आहिनि पर तंदुरुस्ती लाइ कसरत करण वास्ते अहिड़ो को बि बाग कोन्हे जिते वर्जिश वाक सां गॾु माण्हू साफ़ फिज़ा में साह खणी सघनि। शहदाद कोट जी वीरान बणियल रेलवे स्टेशन वेझो किरणनि रुपयनि जी लाॻत सां शहरनि जी तफ़रीह लाइ हिकु दिलि खे राहत ॾियारींदड़ पार्क त तामीर करायो वियो। बाग अंदरि रंगीन बल्ब ऐं फुआरा लॻाया विया हुआ जेकी दिलि जी तारुनि खे छुई वठंदा हुआ ऐं बागनि जूं रंगीनियूं माण्हुनि जे अखियुनि ऐं दिलनि में काफ़ी देरि ताईं जाॻंदियूं रहंदियूं हुयूं। अॼु उहो बाग शहर ख़ामोशां जो ॾेख ॾेई रहियो आहे। बाग में वाक करण दौरान शहरनि भाई साहब शहदाद कोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माशाल्लाह सफ़ाई सुथराई भी ॾाढी तमामु ज़बरदस्त आहे। बाक़ी वाकिंग ट्रैक ठीकु आहे। हाँ बाक़ी ट्रैक इहो लॻी वञे सिर इहा जेका थींदी आहे रोशनी रोशनी वाकई हेॾे सभिनी नज़र आहिनि स्ट्रीट लाइट परे पासे ॾे बहितर आहे त हेॾे ई कुझु थी वञे त माण्हू राति जे टाइम बि माण्हू तक़रीबन शहर जा माण्हू फारिग राति ई पिन थियनि था शाम जे टाइम सही त उन जे करे नथा अची सघनि रोशनी जे एक साइड में कोन थो थिए ॿियो को गंदो पाणी नालो निकिरे थो जेको ईअं सम्झो तो शाम जो टाइम 7 खां पोइ मच्छर थो थिए तमामु शदीद मच्छर थो थिए ऐं माण्हुनि खे मलेरिया थिए थी। हिननि खे खपे त इहो गंदे नाले जो पाणी जो रस्तो आहे इहो ॿाहिरि कढणु पार्क में ऐं बाक़ी माण्हुनि खे हलणु खपे ऐं लाइटिंग पार्क ज़रूरी आहे माण्हू जो शाम जे टाइम खां पोइ सारी हीअं अची वञे भई बाग जो टाइम पूरो करे सघे। अच्छा तव्हां ॾिसो था न का चेयर्स वेहण लाइ कोई सिस्टम त कोन्हे बाक़ी हाणे ईअं ग्रास आहे हुन ते माण्हू ॿारनि खे विहारे सघे थो बाक़ी चेयर्स वग़ैरह कोन्हनि। असांजो मिसाल भई इहो ई आहे न हिकु त बाग जो ट्रैक खे बीहणो कनि ॿियो त इहो जेको गंदे पाणी जो जेको निकाल आहे इहो हिन खां ॿाहिरि कढियो वञे। ॿियो त हिकिड़ो बाउंड्री वाल जेको बैक साइड खां जेको स्टेशन साइड खां हिकिड़ो बाउंड्री वाल थियणु खपे ऐं राति जे टाइम लाइ लाइटिंग थियणु खपे। हिते जेको आहे पाणी जी फैसिलिटी न आहे उन खां अलावा कुर्सियुनि जी सेटिंग न आहे माण्हू वेहनि था हेठि अची वेहनि था कॾहिं शबर हाली लॻी पई आहे या उन खां अलावा ॾिसो था तव्हां होॾा माहौलियात जे शागिर्द बाग जा माहौल ते पवंदड़ असरनि मुतलिक़ वाई साहब शहदाद कोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सर तमामु घणो असांजो इहो इफेक्ट आहे जेको धुओं आहे असांजो कार्बन डाइऑक्साइड उहो जेको आहे वण खणंदा आहिनि वण जेके ऑक्सीजन जेके ख़ार्ज कंदा आहिनि ऐं उन असां जेको आहे सिहत ते असरु पवंदो आहे असांखे जेको आहे लंग्स जो जेको आहे बीमारियुनि खां परहेज़ कंदा ऑक्सीजन सां खणण सां असां लंग्स खे जेको फ़ाइदो पहुचंदो आहे टोटल ऑक्सीजन जेको असांखे वणनि खां जेको असांखे मिले थो त असांजो बहितर इहो आहे त माना शहदाद कोट जे हर रोड ऐं हर गली में जेके बूटा हुजणु खपनि जंहिंजे करे असांजो माहौल जेको आहे गंदगी खां साफ़ ऐं सुथिरो रहंदो। म्यूनिसिपल खाते पारां हिकु भेरो ॿीहर बाग खे संवारण सुधारण जूं त कोशिशूं कयूं वयूं आहिनि पर उहे अञा अणपूरियूं आहिनि। बाग जे कुझु हिसे में माण्हुनि जे वेहण लाइ छबर त पोखाई वई आहे पर हुते माज़ूर ऐं ज़ईफ़ माण्हुनि जे लाइ हिकु बि कुर्सी नाहे लॻाई वई जंहिं करे माण्हुनि अहिड़नि पार्क में वञण खां लवाइनि था। मसलनि जे गॾु बणियल हिन बाग अंदरि गंदे पाणी जो नालो वहे थो जंहिं करे बदबू सां गॾु मच्छरनि जी यलगार आहे ऐं माण्हू मलेरिया समेत ॿियनि मूज़ी मर्ज़नि खां पाण बचाइण लाइ बाग जो रुख़ अख़्तियार नथा कनि। जॾहिं त बाग में माण्हुनि जी वाक लाइ अणपूरो ट्रैक ठहियलु आहे जंहिं करे पिणु बेशुमार शहरनि खे वाक करण में तकलीफ़ थिए थी। शहरनि घुर कई आहे त बाग अंदरि ॿारनि जी रांदि रूंद लाइ झूला ऐं माहौलियात खे बदिलाइण खे ख़तमु करण लाइ वण ऐं ॿूटा पोखाए ख़राब थी वियल फुआरा ऐं लाइटिंग जे निज़ाम समेत बाग खे पाणी ॾियण जो बंदोबस्तु कराए बाग जी रौनकूं बहाल कराइण सां गॾु ॿारनि वारे बाग ते नज़र विझी शहरनि खे उबसाह खां छुटकारो ॾियारियो वञे। कैमरामैन वकार भटीअ सां गॾु रमीज़ मक्सी शाहिद दवाण वाई साहब शहदाद कोट।